ज़हर ज़िंदगिया। रुखसार बेगम मुखे पूरी पूरी पक्का तो ओठो पंहिंजी बेस्तीअ जो पलांद वठण लाइ कमाल खान जे निकाह में गंद ज़रूर कंदो। जेकॾहिं कमाल जी सोच कमु नथी करे तव्हां त बेवकूफ़ न आहियो न। निकाह वक़्तु सब्र करे अकुल खां कमु वठी ओठे जी चाल खे नाकाम बणायो। रुखसार बेगम तूं ओठे जी शैतान गिरिन खां चङी तरह वाक़िफ़ न आहीं। उनखे मां चङी तरह सम्झां थो। जेके पंहिंजे घर जी इज़त पंहिंजी सॻी भेण खे बदनाम करण में देर नथा कनि उहे भला ॿिए जी कहिड़ी इज़त रखंदा। तव्हांखे रुगो निकाह जी तक़रीब में वञिणो आहे। साइड वठी किथे वेही रहिजो। हू जेको बि तमाशो कनि न करणु ॾिजो। तव्हां हुननि खे का बि रोक टोक न कजो। तूं परेशान न थी, मुंहिंजो मालिक भलाई कंदो। अलाह साईं कंदो त खेर सां निकाह थी वेंदो। पोइ वञी कमाल ॼाणे उनजो कमु ॼाणे। मां कॾहिं बि उन्हनि जे मसइलनि जे विच में न ईंदुसि। बाबा तुझी तबीयत ठीक ना है ना? हाँ बाबा मुझी तबीयत ठीक है। तू अजा परेशान न थी बचा। चाचा मौसम मटी आहे न इन करे तव्हांखे खंघ थी पई आहे। मां तव्हां लाइ गुड़ में चांहि थी तयार करे अचां, उहो पीअंदो न सफ़ा सही थी पवंदो। हाँ मां। बाबा बाबा जी कॾहिं घणी तकलीफ़ हुजे त हाली डॉक्टर खे ॾेखारियूं। अरे हाँ मां तू त जो परेशान पई थी। डॉक्टर की जरूरत ना है। पीरियड में ये हल्कियूं सल्कियूं बीमारियूं थींदियूं रहंदियूं। ॿुधो रहंदी त ॾुफड़ीअ खे मच्छर घणा। बाबा हिन वक़्तु हूं ई त मुंहिंजो सहारो आहे। शुक्र तोखे कुझु थी पियो पर मुंहिंजो छा थींदो बाबा? मीरा तूं घबराए न। इहो न सोच त रुगो चाचा तुंहिंजो सहारो आहे। मां ऐं गुलाम बि त वेठा आहियूं न। मां पंहिंजे हथनि सां तोखे कुंवार बणाईंदसि। हाँ मां हाणे हाणे तो मथां मुंहिंजो ॿार आहे। मुंहिंजी मीरा खे तूं कुंवार बणाए पंहिंजे हथ सां रुख़सत कजे। जी जी चाचा मीरा खे मां ई कुंवार बणाईंदसि। बाबा बाक़ी 3 ॾींहं आहिनि इहो गुज़रनि तो पोइ चाचा सावण वारनि खे इजाज़त ॾेई छॾे। हाँ मां पाण इन इंतज़ार में आहे त हिकु ॾींहुं तुंहिंजो ॿारु लही पए त ॿियो ॾींहुं न थिए पुटु। तूं परेशान न थी। चाचा ही चांहि जो कोप पी। ॾिसजांइ चांहि जो कोप पी तुंहिंजी तबियत सफ़ा बहितर थी वेंदी। मां सदाईं सुहागण हुजे। आमीन चाचा। मीरा तूं चांहि पीअंदी आहे? न भाॼाई ॿियो कोप बि पियो आहे। भाभी तूं पी। हे मुंहिंजी राणी कुंड में रहे। अल्लाह साईं तुंहिंजो नसीब भलो कंदो। असांजे हिसे जूं जेतिरी बि ख़ुशियूं आहिनि न लिखियल अल्लाह कंदो उहे सभु तुंहिंजी झोल में ईंदियूं। आमीन सुबह में नमा। अमा ही तुंहिंजो वनहा आहे। अल्लाह कंदो तुंहिंजो नसीब ईअं ई भलो थींदो। कॾहिं तोखे कोसो वाव न लॻंदो। मुंहिंजी दुआ अथई। अचण शर्ती अंगले जी मालकियाणी लॻी वेठी आहे। न जी जान मां मालकियाणी थिया ख्वाब न पई ॾिसां। जेकॾहिं तुंहिंजे दिमाग़ में इहा सोच न हुई त पोइ मुंहिंजी जाइ ते तूं वेठी कीअं हुई? ग़लती थी वई जी जान। ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी। तूं फर्श ते आई। फर्श ते पुॼण जी कोशिशि कई न त इहो घाटो भॼी पवंदई। इन करे चवां थी त पंहिंजी हैसियत ऐं औकात खां मथे कॾहिं बि न सोचींदी कर, न त इहा रहियल इज़त बि खाक में मिली वेंदई। रुखसार बेगम जेके तूं पंहिंजी जुती जी खाक पई समझी न उहा उन महल में राणी थी बणिजी अचे राणी।
हाणे जल्द इहा ख़बर पइजी वेंदी त केरु खट ते वेहंदो ऐं केरु पट ते वेहंदो। पुट सुभाणे कमाल खान जो निकाह आहे, उनजो सॾु तव्हां मां कंहिंखे मिलियो आहे? न बाबा, असां त इहो ई सम्झोसीं त घर में सॾु ॾेई विया हूंदा, पर तूं अञा असां खां थो पुछी? न बा, घर त को सॾी नाहे आयो, न औरतुनि जो न ई मर्दनि जो। पोइ बंदूक ठोकियोसि, कहिड़ो लाचारा बग़ैर दावत जे उते वञी वणायूं पाण खे। सॾु कंहिंखे बि ॻोठ में कोन मिलियो आहे, पर पोइ बि ॻोठ वारा ज़रूर वेंदा। उते वेंदा ताम खाइण, जंहिंमहिल निकाह थींदो न गुड़ विरहाईंदा। गुड़ बि ख़ुदा करे विरहाइनि, पर मूंखे लॻे मुश्किल थो थिए। ख़बर नथी पए, एॾा वॾा रेस, न काज न भत, सखड़ो निकाह। बाबा वञी खॾ में पए ते में असांजो छा? तूं मुंहिंजो सोच, मुंहिंजो। तूं चाचा हलण वारनि ॾे वञी मुंहिंजी शादी जी तारीख़ वठी आ। अबा हाणे वञी 2-3 ॾींहं बचा आहिनि, इहे ख़ैरनि सां गुज़रनि त पोइ वञी तारीख़ वठी थी अचानि। यदो असांजो बि त रोज़ पियो तो ॾींहं घणे थकिजी पियो आहे, पर ॾींहं खुटण जा ई कोन अथसि। अदा बाक़ी 2 ॾींहं इहे बि गुज़री वेंदा। इहे 2 ॾींहं बि मूंखे 2 सालनि जे बराबरि था लॻनि। ॿी ॻाल्हि ॿुध, मथां वरी शादी जी तारीख़ बि वठंदासीं, 8-10 ॾींहं त वरी उहे बि लॻंदई। न 10 ॾींहं वरी छाजा, हाणे वधीक गिलाड़ो न कबो। जेकॾहिं हेॾा रईस बि सादगीअ सां शादी कनि था त पोइ असांजे वरी कहिड़ी मयार आहे? पुट तूं जीअं चवंदे तीअं थींदो, सिर्फ़ 2 ॾींहं इहे गुज़रण ॾे। बाबा पहिरियां इहा ॻाल्हि त ॿुधा, अदा राणा लाइ को रिश्तो ॾिठो अथव? आई अब्बा सदको वञाए, ख़ैरनि सां तुंहिंजो गहो चढ़े त पोइ हिन लाइ बि ॾिसूं था को रिश्तो। जेकॾहिं हिन मुंहिंजे निकाह में को गंद कयो त पोइ छा गंद त थींदो ई चाही क़ुरान। तंहिं करे चवां थो त पहिरियां हिन जो बिलो कयो, मां पोइ निकाह कंदुसि बस। हा छोरी शानी सही ॿुधाए, वनवा में वेहण खां पोइ छा पई महसूस करी? कुझु बि न। हाणे पकाई छॾ, जेका बि हक़ीक़त हुजे ॿुधाए, छो त 2 ॾींहंनि खां पोइ मां बि वनवा में वेहंदसि। जॾहिं वनवा में वेहंदीअ न पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी। बाक़ी हाणे छो थी परेशान थिए? परेशान न आहियां, बसि इहो पुछां थी त वनवा में वेहण खां पोइ तुंहिंजी दिलि में ख़ुशी आहे, को ख़ौफ़ आहे या का परेशानी? मुंहिंजी दिलि में ख़ुशी आहे। केतिरी? खोड़ सारी। हिन ज़ाहिर त तूं कमाल खे चाहीं थी ऐं हुन सां मुहबत करींदी। मुहबत न आहियां कंदी, मुंहिंजो ख़्वाबु हुयो त मां रुखसार बेगम जीअं रहस्याणी बणिजां। शादी खां पोइ जेके मायूं मूंसां मिलण अचनि मूंखे जीजा चई करे मूंसां मुखातिब थियनि। मांडवा थी सोणो जे साईं हिन खे जीजा चवंदा। मूंखे कान चवंदी आहियां, जॾहिं तूं बंगले में पेर रखियो न त तुंहिंजूं वायूं ई बताल थी वेंदियूं। ऐं हिन टाइम शानी जेकी तुंहिंजे साम्हूं वेठी आहे न, उन टाइम तोखे ॾेखी ॿियो ॾींदी। जीजा चवण सां जेकॾहिं तुंहिंजी दिलि खे ख़ुशी मिलंदी त मां तोखे जीजा ज़रूरु चवंदसि। मीरा, इहो त हर छोकिरी जो ख्वाबु हूंदो आहे त उहो अमीर घर में शादी करे वञे, ऐं शादी खां पोइ नौकराणियूं हुजनि, धन दौलत हुजे, गाॾियूं हुजनि। होश में अच छोरी, होश में अच। हूं कॾहिं बि ख्वाब न आहिनि ॾिठा, हूं त बसि इहो सोचियो आहे त जंहिंसां बि मुंहिंजी शादी थिए उहो आज़ाद सोच जो मालिक हुजे, शकी मिज़ाज न हुजे, ऐं मुंहिंजो रबन हुननि मां ई आहे। ही जेकी फोटो ज़ाहिर थिया, मूंखे त ख़ौफ़ हुयो बदनामी जो त किथे कुझु थी न पए, पर रबन चयो त का बि ॻाल्हि न आहे। ऐं मां बि तोखे इहा ई दुआ कंदी हुअसि, ख़ुदा करे तुंहिंजो मुड़ुस कॾहिं बि तूं मथां शक न करे। मालिक, मुंहिंजा मौला, मूंखे एतिरा ॾींहं ज़िंदगी जा आज़ाद करो, एतिरा सिज ॾेखारी मां कोई न्याणी जो ॿारनि को करे सघां मुंहिंजा का। चाचा तबियत सही आहे? हाँ वाशी कया मां। ही छा चाचा, तव्हांखे वात मां रत पई अचे? या वॾी ॻाल्हि न आहे, जॾहिं खंघि थींदी आहे न त इहो निभागो रत जेका आहे निभागी उहा वात मां कॾहिं कॾहिं ईंदी आहे। मां परेशान न थी, पर ॿुधा मां इहा ॻाल्हि मीरा सां न कजे बाबा, वीचारी बचायो परेशान थी वेंदी। न चाचा,
मीरा खे न ॿुधाईंदसि, पर गुलाम अचे त तव्हां वञी डॉक्टर खे ॾेखारे। अञा मां एतिरो बीमार थोरी आहियां। तव्हां वियो चाचा, मां तव्हांजे लाइ चांहि तयारु करे थी अचां। ठीकु आहे मां। सुभाणे निकाह आहे इन कमाल खान जो। जेकॾहिं इहा छोरी हथ अची वञे हा न, सभिनी जे साम्हूं वञी पेश कयां न, ऐं उन खां पोइ कमाल जो अछो मुंहुं थी वञे ऐं कमाल जी शादी बर्बाद थी वञे। कमाल खान जे राज़नि जी ख़बर सॼी राज़नि खे आहे। हिकु दफ़ो न ॿीहर राज़नि खे ॿधी खणी अचूं, सॼी ख़बर पइजी वेंदी छोरी ज़िंदा आहे या मुर्दा। हेबत इन राज़नि वटि घणा राज़ हूंदा, इन करे हिन वक़्तु उनखे ॿधी खणी अचूं। जेकॾहिं न इन राज़नि खां असां वात खोलरायोसीं ऐं उन तोते वांगुरु ॻाल्हाइणु शुरू कयो त पोइ रेस गफ़ार खान जे साम्हूं पेश करे सभु ॻाल्हियूं हुनजी ॿुधाईंदासीं। हालार खान मूं ॿुधो आहे त ओठे गफ़ार खान जे विच में थोरी छिकछिका थी आहे। लाहौती इन ओठे मों कॾहिं बि वफ़ा न थींदी, न थींदी, न थींदी। इहो रांदि थो खेॾे, रांदि। इहो चाहे थो रईस गफ़ार खान खे रस्ते तो हटाए हुनजी जाइ ते इन कमाल खान खे पग बदिलाए। छो त इहो कमाल खान ओठे जी ज़हनियत रखे थो। जेकॾहिं ॿई गॾिजी विया त ख़बर अथव घणनि खे डांडा ॾेई छॾींदा। कमाल खान एॾो कमीनो इंसान आहे जो गफ़ार खान खे घुटो ॾेई पंहिंजे हथनि सां ई पूरो करे छॾींदो। रईस गफ़ार खान कमाल जे लेटाइण जहिड़ो नाहे। कमाल किथे लेटाए सघंदो हुनखे? हा, बाक़ी जेकॾहिं इहो शातिर ओठो कमाल खान सां मिली करे रईस गफ़ार खान खे लेटाइण चाहिनि त लेटाए सघनि था, त अकेलो कमाल हुनखे नथो लेटाए सघे। जेकॾहिं गफ़ार खान हेॾे होॾे थियो त इहो कमाल खान ग़रीबनि जी ज़िंदगी त अज़ाब पढ़ाए छॾींदो। न लाहौती न, भले अलाई अञा मुल्क में मुड़स पिया आहिनि। असां जेकॾहिं मुड़ी विया हूं न, सो बि रईस गफ़ार खान जे करे। जेकॾहिं रईस गफ़ार खान हेॾे होॾे थियो ऐं उन खां पोइ जेकॾहिं इहो टूट टहिड़ो कमाल खान मूंसां कुझु यागराई कई त असुल खोटे छॾींदोमांसि। तोखे त चङी तरह ख़बर आहे, हालार जी सट मुड़ुस थॾे ते चट। दुआ करे रईस गफ़ार खान खे, जंहिंजो ही नंढो भाउ आहे, न त घणा ॾींहं इन कमाल खान खे मां खोटे छॾिया। ओठे दवा कमाल जी ठही वई। माण्हू त छा, डॉक्टर खे बि ख़बर न पवंदी त पोड़े खे असां हथ संभालियो। न न काथी बाबू जे टोला लॻो पियो। दवा वञी जेरे खे वतो अथसि, खंगे थो न त रत जा टुकर था अचनिसि। ईअं सम्झ त पोड़ो हाणे ॾींहुं ॿिनि जो महिमान आहे। लाली उहो ई मां लालच में अची करे क़यामत ई कारी करे छॾीसीं। बसि रुगो हिन जहान में भलो थिए असांजो। ज्वाली त सूरनि में गुज़री वई, पर जेकॾहिं असांजी पीढ़ी बि सूरनि में गुज़री त अलाह ई न कंदो। रुगो चाचा हेॾे होॾे थिए। ओठे वारनि खे रिश्तो ॾियण में जल्दबाज़ी न कजांइ। ईअं सम्झ त मीरा तुंहिंजो मुंहिंजो चेक आहे, चेक। जेसि ताईं हथ में हूंदो त केश कराईंदा रहंदासीं। हथ मां वियो त रुपए रुपए जा मोहताज थी वेंदासीं। लुकमान होठ जे मथां मुंहिंजे अंदर में भाइयूं आहिनि, भाइयूं। हिकु चकर बाबो अलाह खे प्यारो थी वञे, पोइ हदीअ जी वाघ पंहिंजे हथ में हूंदी। ओए ॾिस जाए त ही गुलू कीअं थो गंद करे। तूं परेशान न थी बाबा, तुंहिंजी ॾींहों ॾींहुं तबियत ख़राब थींदी थी वञे ऐं चवीं थो त मां परेशान न थियां। तूं सही आहीं? खंघ जे करे थोरो मिड़ी सीने में
सूर पवंदो आहे अॻे त न का मां वधीक कोई छॾे वई हुई चवां भला देखी तो डॉक्टर खे वठी अची हाणे असांजो डॉक्टर अथई इज़राइल अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर बाबा न त मुंहिंजो बि हाउ छिजी पवंदो मां तूं ग़लती न कर तुझी शादी कराए तो क्या न घर मां रुखसत करे वो मां इन दुनिया मां भी जमा नाल कयो भाजी मां ये चवण पई चाहियां त पानी जो गिलास भरिया साईं पानी का गल चाय खणी अचां सिर्फ पानी अदा तव्हां कुछ ॾींहंनि में घणा ई बदिलजी विया आहियो बदलियो न आहियां भाजी बदलायो वियो आहियां ईअं बि हूंदो पर मां तव्हांखे वॾी भाॼीअ जे नाते ईअं चवणु चाहींदसि त निकाह में अहिड़नि माण्हुनि खे दावत ॾेई न घुरायो जंहिंसां तव्हांजे भाउ जी दिलि आज़ारी थिए अदा जी दिलि न आज़ारी जे करे वॾो काज न कयो आहे भाजी काज खां त तव्हांजे भाउ बि न रोकियो आहे हुनजो त ज़ोर आहे त तव्हां अञा वॾो काज कयो पर तव्हां ज़िद ते बीठा रहिया आहियो त काज कोन कंदुसि पोइ न करे भाॼी जेकॾहिं काज कयां त काज में महफ़िल कयां ऐं दोस्त घुरायां उहे दोस्त शराब पीअनि ऐं इहा ॻाल्हि अदा खे मुनासिब न लॻे हाणे सादगी सां निकाह कयां थो सिर्फ़ चंद ॻोठ वारा घुराया थो जेकॾहिं अदा हुनखे बर्दाश्त नथो करे त हिन में मुंहिंजो कहिड़ो कमाल खान जेके असांजी जुतीअ जे कोके बराबरि आहिनि उन्हनि खे तूं असांजे सिर जो ताज बणाइण थो चाहीं ऐं वरी जेके असांजा सॼण आहिनि उन्हनि खे तूं पंहिंजो दुश्मन थो सम्झी ऐं दुश्मननि खे दिलेर दोस्त करे महफ़िल में थो घुराई उन मां इहो साफ़ ज़ाहिर आहे त तूं मुंहिंजे ज़िद में अची चुको आहीं मां सिर्फ़ निकाह करण थो चाहियां को ज़िद न रुखसार बेगम असांजी अलहदगी अलट आहे पर वरी बि मां सब्र कयां थो मन कमाल जे रूह में मुंहिंजो मालिक रहम विझे सुभाणे अहिड़ो कमु कजो जो रईस गफ़ार खान होश में न रहे अदा तूं घबराए न गफ़ार खान कुत्ते जीअं छितो थी गिगू न गाड़े न त पोइ मूंखे चइजांइ असां अहिड़ो ई सोचे रखियो आहे दा पाण सां गॾु गफ़ार खान जो पटको बि धूड़ हूंदो जेकॾहिं कमाल खान जो निकाह न थियो न त ही समूरो ॾोह तव्हांजे मथां ईंदो निकाह कमाल खान हर हाल में कंदो जेकॾहिं निकाह में गफ़ार खान न बि आयो पोइ बि कमाल खान निकाह ज़रूर कंदो कमाल खान तव्हांखे इज़त ॾेई पंहिंजे निकाह में थो घुराए ऐं जेकॾहिं तव्हां उते कोई मसइलो पैदा कंदो त कमाल खान छा सोचींदो कमाल खान गफ़ार खान जी बेइज़ती ते ख़ुशि थींदो हू असां सां मुंहुं कोन गुंजाईंदो भाॼाई ईअं सम्झो त कमाल खान जो ई असांखे हुकुम मिलियल आहे भले दुनिया खे पेरनि हेठां लताड़िया असां गफ़ार खान सां गॾु हुजूं पर हुन मुंहिंजे मथां हथ खणी पंहिंजी दुश्मनी पाण पैदा कई आहे खैरन सां यार अॼो को सिज उभरी वियो बाक़ी मथां ते ॿियो सिज पोइ तुंहिंजे मुंहं ते मोड़ पोइ तूं लाओ लही लही यार आवाज़ काल करी यार हना जेकॾहिं न चाची सकीना न गुज़ारिया न त मां अहिड़ी शादी कयां जो दुश्मन जे ॾंदे आंगुरियूं अची वञनि होदा मूं खां वधीक छा सोचियो हुयो मूं सोचियो हुयो त तुंहिंजी ॼन वठी हली ओठे वारनि जे दरवाज़े ते बीहारियां पोइ ज़ोर खां दोहल वॼराया पोइ कयां हा नाच पर तुंहिंजी क़िस्मत फिटी अदा मां छा कयां किस्मत भलिया जो मीरा जहिड़ी कुआर तो वठां बाक़ी गम खुशी दुख सुख त ज़िंदगीअ जो हिस्सो आहे न हाँ ओ रमो अरे काय ये खबर है रईस जो निकाह कॾा शाम जो 5 बजे
तव्हां सुबुह सां अची बीह रहिया आहियो। हल असां सम्झो त हींअर निकाह अथसि ज़रूरु ओठे वारा हींअर हितां वेंदा निकाह ते त असां उनजे मुंहं में धूड़ विझी पोइ बनीअ ते वञूं, इन करे त असां हिते बीठा हुयासीं। अॼोको ॾींहुं मुड़ो न त रैस होश मां निकिरी वेंदो। ओ रमू अता मिड़ी भोगड़ा तो करे छिता दुरी थिया हूं जो हरू भरू झेड़ा कंदासीं। उहे बि हरू भरू झेड़ो कंदा आहियो, कहिड़ो सबबु झेड़े जो हूंदो आहे? अरे बस हाणे बस ठहियो ठहियो, तूं असांजे का वॾो रईस न थी वेही असांखे सम्झाइणी न ॾे। पादरनि खे हरू भरू कूर कूर कंदो तो थी वञण जी कर त हणो ई ना पादर, पोइ वरी चवंदे त अॼु आयो आहियां। मां त पंहिंजी वाट वरती पियो वञा न, साॾे त तव्हां कयो न। ओ दरब न पोइ भला छा सलाह अथई? सलाह न न मां वञा थो। वींचे न बीहंदे ॿुध भला। हा पाण हलो भला पाण वरी बनीअ जा चकर ॾेई हलूं। ॿुधा हा यार मां चवां थो त नेरन घर तयारु हूंदो बरो ॾेई पोइ था बनी ते हलूं। जाई पुरा न हल भला हल। अमा तो मथा का ज़ोर ज़बरदस्ती ना है, जेको दिल चवे वो फैसलो कजाए। असांजी जेकी दिल चयो तो अॻे अर्ज़ रखियो। चाचा तव्हां हुकुम कयो। अमा असल में खैरू जो तोसां शादी करण जो इरादो आहे, इन करे तुंहिंजो राज़ो पुछण जी कोशिशि कईसि। असल में जेकॾहिं तोखे इनकार करणो हुजे न करे छॾिजांइ, मूंखे बुरो न लॻंदो। इनकार न है, मुंहिंजो हालार सां पहिरीं खां निकाह थियल आहे ऐं जेसिताईं हू मूंखे तलाक नथो ॾे मुंहिंजो तोसां निकाह नथो थी सघे। ऐं मूंखे पक आहे त हालार मूंखे कॾहिं बि तलाक न ॾींदो। हालार जा वॾा बि तलाक ॾींदा, सिर्फ़ कोर्ट में वञी हुन ते केस दाख़िल कंदुसि। जेसी ताईं तुंहिंजी मुंहिंजी शादी नथी थिए न इहा छिकछिका हलंदी रहंदी। बाक़ी जॾहिं तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह थी वियो पोइ उन्हनि जा हथ कटिजी वेंदा। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ईअं ई मुनासिब सम्झो था त पोइ मूंखे कोई एतिराज़ न आहे। पुट धीअ कल सुभाणे राज़ी आहे, सुभाणे तोरे सौट बादल खे गॾु खणी ऐं कोर्ट ते वञी केस कजो। ठीकु आहे बाबा, इहो कमु सुभाणे ई करे छॾींदासीं, मालिक भलाई कंदो। अॼु शाम जो तव्हांखे अहिड़ो कमु करिणो आहे जो इहो गफ़ार ख़ान सॼी ज़िंदगी कंहिंजे साम्हूं कंध खणी घुमी न सघे। गफ़ार ख़ान पाण खे सम्झे छा थो, ओठे मथां हथ खयो अथई, उन जो नतीजो उनखे भोगणो पवंदो। अदा उते हलूं, माहौल ॾिसी पोइ शरारत कंदासीं। अदा कमाल खान मसलो त कोन कंदो न? जेकॾहिं मसलो कयई त निकाह मां उथी हलिया ईंदासीं। ओठा मां त तोखे अञा बि इहो ई चवंदसि त दरगुज़र कर। वज़ीरा गफ़ार ख़ान जी चमाट हिन गल ते न पर हिन दिल ते लॻल आहे, दिल ते। इहा लपाट सॼी ज़िंदगी दिल त न लहंदी। अदा वॾा अॼु न गफ़ार ख़ान सां अहिड़ी हालत कंदासीं जो हुनजी मिटी पली थी वेंदी ऐं माण्हुनि खां ॻाल्हि ई विसिरी वेंदी त ओठे खे का लपाट लॻी हुई। सभु इहा ई ॻाल्हि कंदा त टूट छोरनि गफ़ार ख़ान जी अहिड़ी बेइज़ती कई जंहिंजो अंदाज़ो गफ़ार ख़ान खे हुयो ई कोन। मां पाण बि इहो चाहियां थो त इहो गफ़ार ख़ान कंध खणी कंहिंजे साम्हूं घुमण जहिड़ो न रहे। जेकॾहिं इन वठ वठां में कमाल ख़ान पंहिंजे भाउ जो फासो खयो त पोइ निकाह छॾे हलिया ईंदासीं। हुन खां पोइ इहे ॿई भाइर गॾिजी करे असांखे जेकॾहिं ॻोठ निकाली ॾियनि न पोइ बि असां क़बूल कंदासीं, पर प्लान त थी पवंदो न। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।